سيدنا وشفيعنا ونبينا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأهل بيته أجمعين. أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه القديم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قل إن كنتم تحبون الله فاتبعوني يحببكم الله ويغفر لكم ذنوبكم والله غفور رحيم. صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل وسلم وبارك على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين. واجب الاحترام معزز سامعین و ناظرین، حضور صلی اللہ علیہ وآلہ وسلم جے میلاد مبارک جے ان عظیم الشان محفل میں قرآن کریم جی آیت سہوری آواز ساموں تلاوت کیا. سبقا پہریا تبرکن اما ان جو ترجمہ دو اے ان خان بعد میں موضوع جے مطابقت سان ما چند معروضات اما جی خدمت میں پیش کرس. اللہ تعالیٰ تمام سانجی حاضری قبول فرمائے. اے جل حضور علیہ السلام جی آمد جی سلسلے میں میلاد مبارک جی حوالے سان ہی پروگرام رکھو. اللہ تعالیٰ ان کے دارین جو سعادت و نصیب فرمائے. دنیا میں حضور علیہ السلام جے آمد خاطر جے کی بھی دنیا میں گروپ ہا مذہب ہا جے کی برہن مارا ہا تن میں یہودی بھی ہا نصارہ بھی ہا جی اج بھی دنیا میں آئے
हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे अचण खां बाद हुजूर जे बेसत खां बाद जॾहिं हुजूर उन्हनि खे दावत पेश कई इस्लाम जी त उन्हनि जो रद्द अमल कहिड़ो हो। कुरान करीम अल्लाह ताला कुरान करीम में ॿुधायो ऐं उन ॻाल्हि खे बयान फरमायो। यहूदन छा पे चयो, नसारन छा पे चयो, अल्लाह ताला फरमाए हेॾे तवज्जो कयो, बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चओ। अल्लाह ताला फरमायो वक़ालतिल यहूद वन नसारा नहनु अब्नाउल्लाहि व अहिब्बाउहु। यहूद ने नसारा चवण लगा त असां अल्लाह जा पुट आहियूं, माज़अल्लाह, ऐं अल्लाह जा असां महबूब आहियूं। खुदा असां सां मोहब्बत करे थो, असां अल्लाह जा प्यारा आहियूं। यहूदो नसारा इहा दावा कई हुई, दुनिया जे अंदर इहे ॻाल्हियूं कंदा रहिया। उन ते अल्लाह ताला क़ुरान करीम में इरशाद फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाहु व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। कुल महबूबतु फरमाए इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह, जेकॾहिं तव्हां अल्लाह सां मोहब्बत करणु चाहियो था या तव्हांजी दावा आहे त असांजी अल्लाह सां मोहब्बत आहे या अल्लाह जा असीं महबूब आहियो। जीअं पोइ आयत में अव्हांखे मां ॿुधाए अर्ज़ करे आयुसि, अल्लाह ताला फरमायो महबूब तूं इन्हनि खे ॿुधाए त जेकॾहिं तव्हां ख़ुदा सां मोहब्बत चाहियो था त इहे जेके डायरेक्ट ख़ुदा ॾे वञण जूं ॻाल्हियूं था कयो, कमल चओ था असां अल्लाह जा महबूब आहियूं, कमल चओ था ख़ुदा जा प्यारा आहियूं, कमल तव्हांजी का ॿी उल्टी सिधी दावा आहे। अल्लाह ताला जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जे हुक्म सां फरमायो त महबूब इन्हनि खे ॿुधाए त ईअं ख़ुदा जी मोहब्बत कान मिलंदी। जेकॾहिं रब जी मोहब्बत चाहियो था त फत्तबिऊनी, पोइ अचो मां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा कयो, मुंहिंजी ताबेदारी कयो। या जेका तव्हां इहे खणी सिद्ध कई आहे अल्लाह जा असां महबूब आहियूं, ख़ुदा जी मोहब्बत हाणे ईअं न मिलंदी। हुजूर जे अचण खां बाद में, हुजूर जे आमद खां बाद में हाणे ख़ुदा जी मोहब्बत तव्हांखे ईअं न मिलंदी जो सिधो सो तव्हां डायरेक्ट वेठा चओ अल्लाह जा महबूब ख़ुदा जा प्यारा आहियूं। महबूबनि खे ॿुधायो जे ख़ुदा सां मोहब्बत चाहियो था फत्तबिऊनी, पोइ उन जो सवलो नुस्ख़ो इहो आहे अचो मदीने वारे जी इत्तिबा कयो, हुजूर जी ताबेदारी कयो, रसूलुल्लाह जी ग़ुलामी कयो। ख़ुदा जो महबूब थियणु त वॾी ॻाल्हि आहे, पर हू ख़ुदा जो मुहिब माण्हू थिए जो अल्लाह जी मोहब्बत असांजे अंदर में अचे, ख़ुदा जी मोहब्बत जा एहसास असांखे महसूस थियनि, उहे कैफ़ियतूं असांखे महसूस थियनि, ख़ुदा जी मोहब्बत असांखे दिल में महसूस थिए। महबूब थियण जो ख़ुदा सां मोहब्बत फरमाए इहा त वॾी ॻाल्हि आहे, पर ख़ुदा जी मोहब्बत अंदर में अचे इहा बि वॾी गनीमत आहे।
पर अल्लाह जी मोहब्बत ईअं कान्हे जो बाज़ार में मिलंदी हुजे। अल्लाह जी मोहब्बत कंहिं मार्केट में कान मिलंदी आहे। अल्लाह जी मोहब्बत कंहिं दुकान ते कान मिलंदी आहे। खुदा जी मोहब्बत कसम सां न मिलंदी आहे। अल्लाह जी मोहब्बत कमाई सां न मिलंदी आहे। ये अल्लाह जी अता है जंहिंखे चाहींदो आहे उन जे दिल खे पंहिंजे मोहब्बत सां भरींदो आहे। बुजुर्ग लिखियो आहे जेकर इन पूरी दुनिया जे ॾियण सां खुदा जी मोहब्बत मिली पवे त इहो सौदो महांगो कोन्हे। खुदा जी मोहब्बत दुनिया जे ॾियण सां मिली पवे त दुनिया तां हथ खणो खुदा जी मोहब्बत वठो। अल्लाह जी मर्जी आ जेकी या मोहब्बत दे खुदा चाहे त कई पेनूअ खे अता फरमाए। खुदा चाहे त कई गदागर खे दे। अल्लाह चाहे त कई फकीर गरीब मिस्कीन खे दे। खुदा चाहे त कई बादशाह खे अता फरमाए। चूंकि अल्लाह जी मोहब्बत अल्लाह जो अतियो आ, खुदा जो तोहफो आ, अल्लाह जो हदियो आ। अल्लाह जेके चाहींदो आ उनखे मोहब्बत जी खैरात अता फरमाईंदो आ। अरे दोस्तों अजीजो मुसलमान भाइयो हिन आयत जे अंदर अल्लाह ताला जेको नुस्ख़ो तव्हां असांखे पूरी दुनिया वारनि खे ॾिनो आहे उन नुस्ख़े जे मिलण सां इस्तेमाल करण सां अल्लाह ताला का इनाम अता फरमाईंदो। हिकु त माण्हू चाहे थो त ख़ुदा जी मोहब्बत मुंहिंजे अंदर में अचे पर उहा कैफ़ियत महसूस ई कान थी थिए। ईअं मालूम ई कोन थो थिए त ख़ुदा जी मोहब्बत असांजे अंदर में आहे। असां त दिल ॾे तवज्जो ई कोन था कयूं। जेकॾहिं कयूं था त वैरानी नज़र थी अचे। दिल दुनिया जे मोहब्बत सां त भरियल आहे, दुनिया वारनि जी मोहब्बत सां त भरियल आहे पर ख़ुदा जी मोहब्बत खां दिल क़ल्ब ख़ाली आहे। जेकॾहिं इन नुस्ख़े ते अमल कयो वेंदो ख़ुदा जी मोहब्बत त मिलंदी उन जी इनायत में गारंटी ॾिनल आहे पर उन नुस्ख़े जे इस्तेमाल करण सां अल्लाह ताला इनाम अता फरमाईंदो। नुस्ख़ो बिल्कुल आसान आहे। फत्तबिऊनी हुजूर खे अल्लाह फरमायो महबूब खे चओ त मुंहिंजी इत्तिबा कयो, मुंहिंजी ताबेदारी कयो, मुंहिंजी गुलामी इख्तियार कयो। बदले में अल्लाह तव्हांखे इनाम अता फरमाईंदो। पहिरियों इनाम इहो मिलंदो जो युमिनुकुमुल्लाह अल्लाह ताला तव्हांखे अल्लाह तव्हां सां मोहब्बत फरमाईंदो। ॿियो इनाम इहो मिलंदो वयग़फिर लकुम ज़ुनूबकुम जेकॾहिं तव्हांजूं ख़ताऊं हूंदियूं अवां जा के ॾोह हूंदा तव्हां जा के जुर्म हूंदा अवां जूं ग़लतियूं कमियूं कोताहियूं हूंदियूं हुज़ूर जे इत्तिबा ताबेदारी गुलामी जे करे अल्लाह तव्हां जा गुनाह बि माफ़ फरमाईंदो। इहो हिकु तव्हांखे कमु करणो पवंदो। ॿ इनाम ख़ुदा तव्हांखे ॾींदो। अरे पंफलेट मुसीबत हो चाहे अल्लाह जा बनो हेॾे वक़्तु सीराए हिते पहुता आहियूं हिते बि माना बेतवजी कॾहिं ज़मानो वक़्तु ईंदो तव्हांजे सम्झण जो ऐं मुतवजो थियण जो। दुरूद शरीफ़ पढ़ो हेॾे ॾियारो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मेरे पढ़ो दुरूद शरीफ़ सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। खुदा
जी मोहब्बत भी मिलंदी खुदा जे महबूबियत जो मकाम ऐं रुतबो भी तव्हांखे मिलंदो दुआनि जी माफ़ी भी अल्लाह अता फरमाईंदो ये ॿई इनाम ज़रूर तव्हांखे मिलंदा मोहब्बत त मिलंदी पर खुदा जे नज़र में खुदा जा तव्हां महबूब बंदा बणिजी वेंदो महबूबियत जे मकाम ते फाइज़ वञी थींदो तव्हांजो गुनाह ख़ताऊं ऐं ॾोह बि अल्लाह माफ़ फरमाईंदो पर कमु इहो करिणो आहे त पंहिंजी मर्ज़ी नाहे हलाइणी तव्हांखे रसूलुल्लाह जी ताबेदारी करणी आहे मदीने वारे जी इत्तिबा करणी आहे कौल में हुजूर जी इत्तिबा करणी आहे फेल में हुजूर जी इत्तिबा करणी आहे जीअं मदीने वारे फरमायो आहे उन जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारणी आहे इहो कमु तव्हां कयो हो बि इनाम अल्लाह तव्हांखे अता फरमाईंदो पर असांजो हाल कहिड़ो हूंदो आहे असां इहो सोचींदा आहियूं त दीन बि उहो चवे जेको मां थो चाहियां इस्लाम उहे हुकुम ॾे जीअं मुंहिंजी ख़्वाहिश आहे माना असां पंहिंजे मर्ज़ी सां हलण था चाहियूं पंहिंजे ख़्वाहिशुनि जे पुठियां हलण था चाहियूं पर यादि रखो सही बुखारी जी हदीस आहे हुज़ूर फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता यकून हवाहु तबअन लिमा जिअतु बिही हुज़ूर फरमायो तव्हां एसी ताईं मोमिन नथा थी सघो जेसी ताईं तव्हां पंहिंजे ख़्वाहिश खे मुंहिंजे शरीयत जे मुताबिक़ न बणाईंदो जेको अल्लाह जे तरफ़ां मूं पैगाम आंदो आहे जेसी ताईं तव्हां पंहिंजो ख़्वाहिशूं पंहिंजा इरादा हिन अल्लाह जे पैगाम जे मुताबिक़ मुंहिंजे आंदल शरीयत जे मुताबिक़ न बणाईंदो तेसी ताईं तव्हां मोमिन ई कोन था थी सघो असां वटि ईमान जा मेयार पंहिंजा सोच जा मेयार पंहिंजा फिक्र जा मेयार पंहिंजा ज़िंदगी गुज़ारण जा मेयार पंहिंजा पर क़ुरान सुन्नत न ॻाल्हि जो शाहिद आहे त तव्हां मोमिन थींदा ई तॾहिं जॾहिं हुजूर जी इत्तिबा कंदा रसूलुल्लाह जी ग़ुलामी इख्तियार कंदा हुजूर जी ताबेदारी कंदा पंहिंजे ख़्वाहिशुनि खे हुजूर जे शरीयत जे मुताबिक़ बणाईंदा तव्हां छा सम्झो आहे असां कलमो भरियो हाणे बस असांजी मर्ज़ी हलंदी न कलमे जे पढ़ण खां पोइ वापार ख़ुदा जे ज़ात सां थी वियो हाणे मर्ज़ी असांजी न हलंदी हाणे मर्ज़ी उन जी हलंदी जेको असांजे जान जो ख़रीदार हिकिड़ो माण्हू कंहिंखां का शइ ख़रीद करे का शइ वठे गाॾी वरितई चांहि वरितई वठण खां बाद में जेको ख़रीदार आहे उनखे चवे त रक़म तूं मूंखे ॾिनी मुंहिंजे गाॾीअ जो मुंहिंजे जॻह जो ख़रीदार तूं थी वई या शइ तुंहिंजी आहे पर रहंदुसि हिन जाइ में मां कंट्रोल इन गाॾीअ जे मथां मुंहिंजो हूंदो चढ़ंदो सुभाणे पैसा तो देना शइ ख़रीद तो कई तूं ख़रीदार आहे पर मर्ज़ी हाणे मुंहिंजी हलंदी जॻह आहे त रहंदुसि मां गाॾी आहे त चढ़ी मां घुमंदुसि ज़ाहिर आहे ख़रीदार चवंदो तूं रक़म पंहिंजी वरिती जान तुंहिंजी छुटी शइ हाणे मुंहिंजी आहे मुंहिंजे हेडवर हूंदी कंट्रोल मुंहिंजो हलंदो इख्तियार मुंहिंजो हलंदो मर्ज़ी मुंहिंजी हलंदी हाणे तुंहिंजी मर्ज़ी छाजी आहे जेकॾहिं पोइ बि तूं पंहिंजी मर्ज़ी हलाईंदे इहो त यार ज़ुल्म थींदो इहा त ज़्यादती थींदी जो रक़म बि तो वठी छॾी शइ तो मूंखे फ़रोख़्त करे छॾी पोइ बि हाणे चवे थो त इख्तियार मुंहिंजो हलंदे मर्ज़ी मुंहिंजी हले अदालत में वञो तव्हां कंहिं वटि बि फ़ैसिलो रखो सभु को चवंदो बाबा इहो ज़ुल्म आहे इहा ज़्यादती आहे जंहिं शइ ख़रीद कई आहे हाणे उन जे मथां इख्तियार बि ख़रीदार जो आहे मेरे निहारियो ॻाल्हि वॾी आहे पर क़बूल करणी पवंदी सुभाणे अल्लाह जे क़ुरान ते ईमान आहे ज़ोर सां सुभाणे अल्लाह चओ
अल्लाह कुरान में छा फरमायो अल्लाह ताला फरमायो इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीना अनफुसहुम व अम्वालहुम बिअन्न लहुमुल जन्नह बेशक अल्लाह ताला मोमिनन खानन जी जान भी खरीद कई मोमिनन खानन जो माल भी अल्लाह खरीद फरमायो बदले में अल्लाह ताला उनके जन्नत अता फरमाई अल्लाह ताला फरमायो मोमिनो सौदो कयो असा कल्बो पढ़ो से नबी करीम अलैहि सलाम जे जरिए सौदो असांजो थी वयो ये जान असांजी नाए जान भी खुदा जिया ईमान साजो अल्लाह खरीद कयो माल भी अल्लाह जो हाने इन जान जे मथा हुकुम भी अल्लाह जो हलदो असांजे माल में हुकुम भी अल्लाह जो हलदो जने जान जो खरीदार खुदा है मर्जी गाने अल्लाह जी हलदी हाने ये कोन थीदो जो खरीद कर विकरण खां बाद में जान ॾियण खां बाद में जन्नत वठण खां बाद में बदलो तव्हां खे मिली वियो जन्नत मदीने वारा पंहिंजे अखर मुबारकुन सां ॾिसी बि आया ऐं मोमिनन खे हुजूर यकीन ॾियारियो त अल्लाह जेको तव्हां सां वापार कयो आहे बदले में जेका अल्लाह जन्नत ॾींदो मेराज जे राति मां ॾिसी आयो आहियां हाणे हिन जान जे मथां तव्हां सां जो उसूल न हलंदो तव्हां सां जी हुक्मरानी न हलंदी तव्हां सां जी मर्ज़ी कान हलंदी हाणे असांजे जान माल जे मथां मर्ज़ी हलंदी त अल्लाह जी तू हेॾे हेठि थी हेॾा डिस्टर्ब तो उनके करे दरवेश सामो बुलंद आवाज सां सुभान अल्लाह चओ अञा वॾी आवाज सां चओ सुभान जाए गाड़ी विकण खां बाद में सब को चलो तो विकणी छड़ी हाणे तुंहिंजी मर्ज़ी कान बाबा मर्ज़ी हाणे हलंदी खरीदार जी उते मर्ज़ी हलंदी खरीदार जी ऐं जॾहिं जान जो सौदो खुदा सां थियो त हाणे मर्ज़ी असांजी हाणे असां जीअं वणे तीअं पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं न हाणे असांखे ज़िंदगी उन मुताबिक़ गुज़ारणी आहे जेको मदीने वारो पैगाम खणी आहे तॾहिं अल्लाह फरमायो ताने सिधे वञण जी कोशिश न कयो छो त अल्लाह जा महबूब खुदा जा प्यारा हो असां अल्लाह फरमायो न जे मारत दे अचण चाहियो था सिधे अचण जी ज़रूरत न आहे अची बि कोन सघंदा तव्हां जो चाहियो असां निकिरूं पंहिंजे घरां सिधो हलूं हाणे अल्लाह जे तरफ़ अल्लाह फरमायो न अचो मूंॾे ज़रूर पर मुंहिंजे महबूब जे ज़रिए सां अचो महबूब के फरमायो खुदा सा मोहब्बत चाहियो था अचो मुंहिंजी ताबेदारी कयो माना अल्लाह ने हलणो आहे पर हुजूर जे वास्ते सां मदीने वारे जे ज़रिए सां जेको ॻाल्हि सिधे वञण जी करे त हाणे डायरेक्ट खुदा ॾे हलंदासूं डायरेक्ट इहो खुदा ॾे वञी नथो सघे डायरेक्ट मनाए रास्ता पहुची बि कोन थो सघे अल्लाह ताईं उहो पहुचंदो जेको मदीने वारे जी दामन वठंदो हुजूर जी गुलामी इख्तियार कंदो मदीने वारे जी ताबेदारी इख्तियार कंदो ताबेदारी जो मतलब छा है पंहिंजे हुजूर जे कौल में हुजूर जी इत्तिबा कई वञे हुजूर जे फेल में हुजूर जी इत्तिबा कई वञे हुजूर जीअं फरमाइनि था असां पंहिंजी मर्ज़ी न हलायूं रसूलुल्लाह जे शरीयत जे मुताबिक़ ज़िंदगी याद रखो मुसलमानों तव्हां असां दुनिया में आयासूं असांजे ज़िंदगीअ जो असांजे इबादतुनि जो असांजे नेक अमलनि जो असुल मक़सद कहिड़ी शइ आहे ऐं उन मक़सद ताईं असां पहुचंदासूं कीअं असांजे हिन ज़िंदगी ऐं उन जे आमाल सालिहा
जो को असल मकसद पेरी समझो उनखे पो वरी हाने उन रस्ते के तलाश कयो जो को रस्तो असा के ओसी ताई वठी सिरात मुस्तकीम उनवान नो दो न वो रस्तो हाने असा के खपे जो को रस्तो उन मकसद ताई वठी वने वो असल मकसद आहे कहिड़ो उसा गजी पढ़ो मास कया दो ला बिल्कुल गौर तवज्जो सां इन ॻाल्हि खे ॿुधण जी कोशिश कयो छो त पहिरियां मक़सद सम्झो पोइ हुन ताईं पहुचण जो जेको रस्तो आहे उनखे सम्झण जी कोशिश कयो दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो तव्हां असांजे दुनिया जे अंदरि ज़िंदगीअ जो मक़सद असांजे इबादत जो मक़सद आमाल सालिहा जो मक़सद असांजे ईमान जो मक़सद हिकु ई आहे क़यामत जे ॾींहुं अल्लाह जो दीदार हासिल थे ऐं दुनिया ऐं आखिरत में अल्लाह जी रज़ा हासिल थी वञे बस इहो ई मक़सद आहे जे अॼु ताईं न सम्झो अथव त पोइ अलाए किथे गुज़ारियोसीं जे ॿुधो अथव त हाणे सम्झो असांजे ज़िंदगीअ जो मक़सद कहिड़ो असांजे ईमान इबादत जो मक़सद छा आहे अल्लाह जो दीदार थे ख़ुदा जी रज़ा हासिल थी वई माना असां अहिड़ो कमु कयो जैसा खुदा जो दीदार हासिल थे जैसा खुदा जी असांखे रज़ा हासिल थे असांजे ज़िंदगीअ जो हासिल असांजे ज़िंदगीअ जो ख़ुलासो असांजे ज़िंदगी ईमान असांजे अमाल जो मतिलब इहो आहे त खुदा जो दीदार हासिल थे माना कमु असां अहिड़ो कयूं जो बरोज़े क़यामत ईअं न थिए जो अल्लाह जे तरफ़ां ऐलान थिए वमताज़ुल यौम अय्युहल मुजरिमून क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह ताला मोमिनन ऐं काफ़िरनि जे विच में सदो फरमाईंदो मोमिन ऐं काफ़िर हिक ॿिए खां अलॻि कया वेंदा काफ़िरनि खे ख़ुदा जो दीदार कोन थींदो मुजरिमनि खे अल्लाह जो दीदार कोन थींदो अल्लाह जो हुकुम ईंदो वमताज़ुल यौम अय्युहल मुजरिमून ऐं मुजरिमो मुशरिको काफ़िरो अॼु ॾींहुं अलॻि थी वञो यानी मोमिननि अलॻि थी वञो मोमिननि जे जमात खां जुदा थी वञो अॼु तव्हां मोमिननि सां गॾु रही कोन सघंदा अल्लाह फरमाए थो क़यामत जे ॾींहुं बि इहो ऐलान थींदो अलम अहद इलैकुम या बनी आदम अल्लाह ताबुदु शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन अल्लाह फरमाईंदो छा मां तव्हांखे इहो हुकुम कोन ॾिनो हो त शैतान जी पूॼा न कजो शैतान जी ताबेदारी न कजो इहो तव्हांजो खुदियो दुश्मन आहे ताबेदारी शैतान जी कभी कान ताबेदारी कभी तो मोहम्मद मीर जी कभी इन्हें यारो सुभान अल्लाह वरी आवाज़ आ जाओ एक पासे रे आहे अंबिया जी जमात एक पासे रे आ मदीने वाले जी ज़ात बे पासे रे आहे शैतान ऐं शैतानी क़ुव्वतू ये कई रास्ता अलग आहे कई राहू अलग आहे हिकड़े पासे रे मुस्तफा जे ज़ात जो रस्तो आ बे पासे रे शैतानियत ऐं शैतान जो राह रस्तो आ क़यामत जे ॾींहुं हुकुम थींदो छा तव्हांखे हुकुम न मिलियो हो शैतान जी इत्तिबा नाहे करणी इहो तव्हांजो खुलियल दुश्मन आहे दुनिया जे अंदरि तव्हां शैतान जी ताबेदारी जंहिं बि कई हूंदी तव्हां मां उहे अॼु जो रस्तो अलॻि हूंदो उहे मुहम्मदी जमात खां अलॻि हूंदा उहे अहले ईमान जे जमात खां अलॻि हूंदा
अज हुए हिजाब में हूंदा, अज हुए पर्दे में हूंदा, अज उन्हनि खे ख़ुदा जो दीदार न थींदो जद मुस्तफा जी इत्तिबा न कई। अज दीदार उनखे ख़ुदा जो थींदो जेको रसूलुल्लाह जी ताबेदार। भली भले ते भला जन्नत में मिले ख़ुदा जो दीदार न मिले त कम कीअं ठहंदो? जे रब ते अण ॾिठे ईमान आंदो आहे उनखे ॾिसूं बि त सही नथो सुभाणे वरी आवाज़ सां सुभाणे अल्लाह चओ। दुनिया में अल्लाह जे सिफ़तुनि ते बस कबा ज़ात ते न मन आहे, ज़ात जे बारे में बस न कर ख़ुदा कीअं छा इन पासे न। अल्लाह जूं सिफ़तूं, अल्लाह ख़ालिक आहे, अल्लाह मालिक आहे, अल्लाह रज़ाक़ आहे, अल्लाह सत्तार आहे, अल्लाह ऐब रखींदो आहे, ख़ुदा गफ़ार आहे, अर्रहमान अर्रहीम। माना सिफ़ात जे बारे में बस कयो ख़ुदा जी रहमत कीअं, अल्लाह जी सत्तारी कीअं, ख़ुदा जी गफ़ारी कीअं, अल्लाह कीअं त हुनखे माफ़ कंदो आहे, ख़ुदा कीअं जग जहान खे रिज़्क़ रोटी रसाईंदो आहे। ख़ुदा जी सिफ़तुनि ते बस कयो, उन जे बारे में तव्हां इल्म हासिल कयो, ज़ात जे बारे में न। जॾहिं क़यामत थींदी त पर्दा खॼंदा। बुखारी शरीफ़ जी रिवायत आहे, मदीने वारे फरमायो ख़ुदा जे ज़ात जो ईअं दीदार थींदो जीअं चोॾीअ जे चंड खे साम्हूं ॾिसंदा। आशिक जन्नत में पहुंचंदा। अल्लाह फरमाए जो ख़बर मज़ो अचेव थो मुंहिंजी जन्नत में? सुभान अल्लाह। हेॾी वॾी वसी जन्नत जीअं चाहियो ज़ाती मिले थो तव्हांखे मज़ो आहे। अर्ज़ु कंदो मौला, अर्ज़ु कंदा आशिक मौला असां जन्नत जे माल खे हासिल करण जे लाइ न, असां जेको कुझु कयो तुंहिंजी रज़ा जे हासिल करण जे लाइ। असांजो मक़सद असली हो तो रब जो दीदार थिए। जन्नत त मां आयो जे रब जो दीदार न थिए, जेके अनंद थिए, जेके असां ईमान आंदो हो, हिननि खे असां ॾिसूं त सही न ख़ुदा जो दीदार असांखे थिए, अल्लाह जी ज़ियारत थिए। भला जन्नत जे नेमतुनि खे इस्तेमाल करे छा कंदासीं? पंहिंजो रब दीदार मौला पंहिंजो दीदार कयो त असांजो दीदार कराए त सही दिलि ख़ुशि थी वञे। निकिरी अचो ॿाहिरि, रब जो तव्हांखे दीदार थींदो। पोइ अल्लाह मोमिननि खे अहले ईमान खे बग़ैर ख़ैफ़ीअ जे ख़ुदा पंहिंजो दीदार कराईंदो। पर्दा खॼी वेंदा, हिजाब खॼी वेंदा, विच में पर्दो कोन रहंदो। बराए रास्त बिल मुशाफ़ा रब जो दीदार कंदा। अल्लाह जी ज़ियारत मोमिननि खे नसीब थींदी। मुजरिमनि खे पहिरियां ई जुदा कयो वेंदो। काफ़िर मुशरिक पहिरियां ई जुदा थी वञी जहन्नम में किरंदा, छो त जन्नत में अहले ईमान जी पहुचंदा। उते जॾहिं अल्लाह जो दीदार थींदो बस इहो इनाम जी इंतहा हूंदी, ख़ुदा जे नेमत जी इंतहा हूंदी, अल्लाह जे एहसान जी इंतहा हूंदी। छो त इन खां वधीक ॿियो को बि मक़सद कोन्हे। तंहिंजे करे मां पहिरियों अर्ज़ु कयो त तव्हां असांजे ज़िंदगी ऐं आमार जो असुल ईमान जो मक़सद इहो आहे त क़यामत में अल्लाह जो दीदार नसीब थिए, दुनिया आख़िरत में अल्लाह जी रज़ा हासिल। रज़ा हासिल थींदी कीअं? उहो ख़ुदा जो दीदार हासिल थींदो कीअं? उहो अल्लाह जो दीदार, अल्लाह जी रज़ा हुज़ूर जे इत्तिबा सां थींदी, मदीने वारे जे ताबेदारी सां थींदी, हुज़ूर जे ग़ुलामी इख्तियार करण सां थींदी। जेको हुज़ूर जे झंडे जे हेठां ईंदो दुनिया में ग़ुलामी इख्तियार कंदो, ऐं क़यामत जे ॾींहुं हुज़ूर जे झंडे जे हेठां ईंदो। क़यामत मुस्तफ़ा फरमाईंदा पुठियां गुलाम होंदा, खुदा जो दीदार हशर वेले होंदा सवेरा जराना। तो सुभान अल्लाह। हशर वेले होंदा सवेरा जराना, हशर वेले होंदा सवेरा जराना। तनी में मुहम्मद करे खां सुञाणा, हुदस छोट कारे जो झंडो हथन में, हुदस छोट कारे
मुझो मुस्तफा पाक कदरो लखन में जिए गुल गुलाबी आसमानो गुलम में। मेरी आवाज सावर सुभान अल्लाह जाओ, बुलंद आवाज सा सुभान अल्लाह जाओ, तो हथ मथे खणी तो सुभान अल्लाह, दोनों सावरी आवाज सा सुभान अल्लाह जाओ। जो खुदा जो दीदार जो हासिल थी दो जो तासा जो असली मकसद और खिला हुजूर दे इत्तिबा सा हुजूर दे ताबेदारी सा अने अल्लाह ताई पुजण जो को रस्तो आ अल्लाह दे दीदार ताई मुजा सही खुदा दे रज़ा हासिल करण जे ला ओ जो को तवा सा जे ला रस्तो आ वो रस्तो आहे सिरात मुस्तकीम वारो माना सिधो रस्तो एड़ो रस्तो जे में को एड़ो रस्तो जे में को भी फेर फार कोने को हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम असा के ऊंचाई में को न छदे विया सही फरमाए इन्नी तरक्तुकुम अला मिल्लतिन बैदा मुजा उम्मतियो मां तवा के ऊंचाई में को न तो छदे वना जो तवा के राह ठिकाना थे तवा के रस्तो न हथ अचे ए सुभाणे को तवा मुठी पो या घबराहट जो शिकार थो असा काडे वणो असा के राह रस्तो हथ न तो जे हुजूर फरमायो न इन्नी तरक्तुकुम अला मिल्लतिन बैदा अड़े रोशन रस्ते ते तवा के छदे तो वना लैलहा नहारहा उन राह उन रस्ते ते जेके ता ते छदे तो वना उन जी जेका रात भी आ वा नी हवा रोशन रोशन रस्तो बिल्कुल रोशन राह है हुजूर फरमायो मां तवा के उन जे मथा छॾियो वञा उहा राह वो रस्तो हुजूर अलैहिस्सलाम जे ते छॾे विया आहिनि उहो आहे सिरात मुस्तकीम वारो रस्तो जेको असां वठूं त उहो सिधो तव्हां असांखे हुजूर ताईं हुजूर खां ख़ुदा ताईं पहुचाए। वो सिरात मुस्तकीम छा है बते बस पान खा वजन खा सवा बस बदल लफ्ज़ में उन जो मफ़हूम समझो सिरात मुस्तकीम जो उहे अकीदा पहले नंबर पे उहे अकीदा ऐं उहे अमल करण जैसा हिता जी भी सआदत नसीब थे त आखिरत जी सआदत नसीब थे उन के जवाब अकीदो भी सही हुजे अमल भी सही हुजे अकीदो अगर गलत अमल जो बुनियाद बना केडो भी वडी ठाहे जैसी ताई बुनियाद न होंदो तेसी ताई मुजादा छत कान पवंदी मथे इमारत खणदी कान जैसी ताई बुनियाद को न होंदो जेको बुनियाद सो अकीदो आ बुनियाद का बाद में को अमल जी उनते चढ़ावत कर अमल का लक्ष्य निगार कर अमल का सेव जीनत ठाहे तो पो तुजी ईमान जी इमारत तुजे जिस्म जी इमारत तुजे अमल जी इमारत एक हसीन खूबसूरत लगदी मजबूत होंदी ईमान जे बुनियाद सा ए मथे वरी तू उन जे मथा चंगन अमलन जा नक्श निगार कर त इंशाअल्लाह हिते भी कामयाब अॻिते भी कामयाब सिरात मुस्तकीम उन रस्ते के चइबो आहे सिधा सिरात मुस्तकीम उन राह जो नालो आहे उन अक़ीदत जो नालो आहे उन अमलन जो नालो आहे जन अक़ीदत रखण जे करे अमलन के मथा हलन जे करे अमल करण जे करे दुनिया में भी मानू नेक वक्त थे आखिरत में भी मानू नेक वक्त थे अकीदा जे के आहिनि उन्हें भी दुरुस्त करना हल पंहिंजा अमल जे के हन से असांखे दुरुस्त करना हल अगर अकीदे में फेर फार आयो तब सिरात मुस्तकीम ते न हली सघंदो अगर अमल में फेर फार अची वियो तब इहो माण्हू सिरात मुस्तकीम ते न हलंदो ॿई कम करना हन अकीदो भी दुरुस्त करणो आहे पंहिंजो अमल भी दुरुस्त करणो आहे। मानो तवा के बाजार में मार्केट में सोशल मीडिया ते मुख्तलिफ खलकू तवा के मिलंदियूं के मानो वठ सट अमल ते लगायो वेठा अमल आहे इन का सवाब चारो कोन थींदो पर बुनियाद अकीदो आहे। सुभान अल्लाह मिसाल तो जा वरी आवाज सुभान अल्लाह जो
मानो जागृत थी आवाज जे जो जेको आयो जे पुछा जी आयो नमाज पढ़ो खैर सभई धूम थकारियो सब मौलवी एक दाढ़ी पटका ठीक है जेको मुसले जा आवाज नमाज पढ़ो अल्लाह जी नमाज कढो मौला हुजे पढ़ंदा से एकलो पेश मावा मुसले दे बीठो वुजू न जो थेली कोने अब छा नाए थियल वुजू उन्हें पुठ नमाज थी थी छो थे न थी दी छो त हिकिड़ो शर्त खुटंदा तो सुभान अल्लाह तहारत नमाज ना शर्त वो शर्त खुटंदा कान थी दी हिकिड़े माण्हू खे कपड़े जे पलीती लगी पई आहे कतरे तरह खां मथे आहे नजस उन जो कपड़ो आहे पलीती में गलीज़ा पलीती लगी पई आहे मुसले ते भी अल्लाह अकबर वुजू में थस पर उन जे कपड़े या जिस्म ते पलीती लगी एतरी जेका माफी जे लायक न आहे उन पुठा नमाज थींदी न वुजू पे थस पटको पे थस दाढ़ी पे थस कुरान पे पढ़े तो पढ़ो जो पुठा नमाज न पढ़ंदो छो त शर्त खुटला सुभान अल्लाह लेकिन मनो कुछ नहीं कोन में वने मुसला ते बीठो तड़ा जे हालत में नमाज कार थींदी पैडी ते चट पर मानो जो होए खानो खराब करे छो अब ज़ाहिरी शर्त पूरो कोने नमाज कान थींदी वो जे ईमान जो शर्त पूरो कोने को उन जे पुछा नमाज कोई कान थींदी ये ज़ाहिरी शर्त पूरो कोने त नमाज कान थी थे त जेको ईमान जो शर्त वो जे करे के वटो खुटला त उन जे पुठा में नमाज कान थींदी मां तमा के एकड़ो हवालो थो ॾियां मुंहिंजा साईं ईमान आहे हुजूर जे मोहब्बत जो नालो जो सुभान अल्लाह ईमान आहे हुजूर जे ताज़ीम जो नालो ईमान आहे हुजूर जे अदब जो नालो अगर के वटो हुजूर जो अदब मौजूद कोने हुजूर जी ताज़ीम मौजूद कोने रसूलुल्लाह जो अदब उन वट कोने को हुजूर जी मोहब्बत उन वट काने का उन जे ईमान जो शर्त खुटला जे ज़ाहिरी शर्त खुटला उन जे पुठा नमाज कान थींदी जे जे बातिन अंदर ईमान जो शर्त खुटला इन जे पुठा में नमाज कान थींदी सुनन अबी दाऊद जी हदीस मिशका शरीफ में मौजूद है एकड़े मानू जे ला हुजूर फरमायो तमा के ही नमाज न पढ़ाईंदो तमा हिन जे पुठा नमाज न पढ़ंदो उजरे नमाज जो वक्त आयो मुसल्ले ते नमाज पढ़ण जे ला बीठो नबी करीम अलैहि सलाम साहब के जेको फरमायो हो याद हो नबी करीम अलैहि सलातो व सलाम जे असहाब के फरमायो पोइ ते मुसल्ले ता हट छो नमाज तो दे पुछा कान पढ़ंदा सो छा दे राय अग में त तमा पढ़ंदा रहियो के तमा लाथो ही मुसल्ले ता ना है हाणे छो था लायो जे इन जे करे लायो था जो हुजूर फरमायो वा इन्नहु ला युसल्ली लकुम यो तमा के नमाज कोन पढ़ाईंदो तने असां तो जे पुछा नमाज कोन पढ़ंदासो असां मदीने वारे जे हुकुम ते हलण जा पाबंद आहियूं सुभान अल्लाह जो अॼु उहा ईमानी कैफियत असांजी आहे अॼु उहो जज़्बो असांजे अंदर आहे हुजूर जे अदब ऐं ताज़ीम जो रसूलुल्लाह जे फरमान जो असां नाले में मुसलमान आहियूं कलमो पढ़ूं था ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर असांजो अमल उहो आहे ईमान असांजो उन हद में पहुचे उन कैफियत में जॾहिं ईमान जो कैफियत ऐं जज़्बात अंदर में महसूस थियनि हुजूर जी मोहब्बत हुजूर जे अदब सां वाह हुजूर छो फरमायो आहे साईं खां पुछ आयो हुजूर के दुकी या रसूल अल्लाह अवा हिरन के फरमायो त नमाज न पढ़ाईंदो ही त मुझे पुछा पढ़ण जे लाइ तैयार न आयो मुसल्ले दा कोई दे दा लाया हुजूर फरमायो हाओ मूं इन्हनि खे रोकियो आहे
अर्ज़ की या रसूल अल्लाह छाजे करे नबी करीम अलैहिस्सलाम फरमायो इन्नका आज़ैतल्लाह व रसूलहू तो अल्लाह उनजे रसूल के ईज़ायो या रसूल अल्लाह कनो अमल थो हुजूर फरमायो मो तो के ॾिठो क़िबले वारे पासे दे मुंह करे तो थुको उछलाई काबे में न बैतुल्लाह में न क़िबले वारे पासे दे मुंह करे तो थुको उछलाई हुई क़िबले जो तरफ ताज़ीम जे लायका इज्जत जे लायका व मन युअज़्ज़िम शआइर अल्लाह फइन्नहा मिन तक़वल क़ुलूब जेको अल्लाह जे निशाननि जी ताज़ीम कंदो आहे या उन जे क़ल्ब जे तक़वा जी निशानी आहे तो अल्लाह जे घर जे तरफ हालांकि उन बैतुल्लाह में थुक कान उछलाई हुई बैतुल्लाह जे तरफ दे मुंह करे थुक उछलाई हुजूर फरमायो इहो तरफ दे छो उछलाई तो ईज़ायो आहे अल्लाह के भी ईज़ाई अल्लाह जे रसूल के भी ईज़ाई तंहिंजे करे तू इमामत दे अहल कोन्ही ही तुझे पुछा नमाज़ कोन पढ़ंदा ता जेको बैतुल्लाह दे मुंह करे थुक उछलाए थो या थुक उछलाए अल्लाह रसूल जे ईज़ा जो सदक़ा तंहिंजे करे वो इमामत जो अहल कोन्हे जेको रसूलुल्लाह जी बेअदबी करे रसूलुल्लाह जी गुस्ताखी करे नबी करीम जी ताज़ीम न करे मुजादा वो वरी कीअं इमामत जे अहल थींदो इमामत जो उहो लाइक़ आहे जंहिंजे अंदर में ईमान जो शर्त मुकम्मल हुजे ये ज़ाहिरी तहारत जो शर्त मुकम्मल हुजण शर्त आहे ये ईमान जा शर्त भी पूरा हुजण ईमान जी शर्तन में हिकिड़ो शर्त रसूलुल्लाह जो अदब ऐं ताज़ीम आहे टाइम घणो आहे भली मोबाइल खे ॾिसो तकीर घणी थी वई सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिराते मुस्तकीम नालवा अक़ाइद अमाल माना उहे अकीदा उहे अमल करण जैसा मानो बिनी जहानन में सादत मंद थे इन दुनिया में भी नेक वक्त थी वने त आखिरत में भी नेक वक्त थी वने अकीदा भी पैदा दुरुस्त करना पवंदा अमल भी पैदा दुरुस्त करना पवंदा औलाद पंहिंजे जो इस्लाह भी करणो पवंदो औलाद पंहिंजे जी तरबियत भी करनी पवंदी याद रखो मुसलमानो इन दुनिया में जेका अफरा तफरी हली रही आहे उन जो वजह इहो आहे त असां हुजूर जी इत्तिबा खे छॾे ॾिनो आहे रसूलुल्लाह जी ताबेदारीअ खां हटी विया आहियूं हुजूर जे रस्ते खे छॾे ॾिनो आहे हुजूर जी गुलामी मुकम्मल कोन्हे सिराते मुस्तकीम खां हटी वियासीं असांजा उहे अक़ीदा बि इस्लाम जे क़ुरान सुन्नत जे मुताबिक़ न रहिया अमल बि असांजो रहियो कोन्हे को कॾहिं कहिड़ा अमल कॾहिं कहिड़ा अमल कहिड़ियूं 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 बदामालियूं कॾहिं कहिड़ियूं बदामालियूं अॼु हालत माण्हू जी ॾिसो कहिड़ो मुआशिरे जे अंदरि नासूर काहे पियो आहे माण्हू माण्हूअ जो दुश्मन थियो आहे ख़ल्क़ खे ख़ल्क़ सां अदावतूं आहिनि माण्हू माण्हुनि सां नफ़रतूं रखियूं वेठा आहिनि ख़ल्क़ ख़ल्क़ सां ख़ल्क़ां मुतनफ़िर भी आहे अमल जी या पस्ती आहे जो शरीयत सुन्नत खे असां छॾे ॾिनो माण्हू जो हाल ॾिसो मुआशिरतूं बुरायूं अहिड़ियूं त असां में काहे पयूं आहिनि जेके निकिरण जो नालो ई कोन थियो वठण अॼु नशा असां में आम थी विया मंशियत असां में आम थी वई बुरायूं असां में आम थी वयूं शराब असां में आम थी विया रियाज असां में आम थी विया हालांकि हुजूर फरमायो आहे रियाज जो खाइण
वारो यो बि मलूना जहन्नमिया ऐं व्याज जे खाराइण वारो उन जे मथां बि लानत हुजूर फरमाई पाण फरमायो खाइण वारो लानती खाराइण वारो लानती लिखण वारो लानती शाहिद बि लानती गवाह बि लानती व्याज जे लाइ हुजूर फरमायो अहिड़े तरीक़े सां शराब जे लाइ हुजूर फरमायो शराब जे ठाहिण वारो लानती वठण वारो लानती विकण वारो लानती ख़रीद करण वारो लानती दुकान ते रखण वारो लानती विकेटियूं दुकान ठाहे उन में ठाहिण वारो लानती ॾहनि क़िस्मनि जा माण्हू शराब जे धंधे सां मुतालिक़ आहिनि उन्हनि ॾहनि क़िस्मनि जे माण्हुनि खे मदीने वारे मलून फरमायो लानती फरमायो हुजूर त इहो बि फरमायो आहे कुझु माण्हू जन्नत में कोन वेंदा उन्हनि जे मथां जन्नत अल्लाह हराम फरमाई आहे उन्हनि में हिकिड़ो शराबी आहे जेको शराब पीअंदो आहे हुजूर फरमायो जन्नत में दाख़िला इन जे लाइ हराम आहे हुजूर फरमायो जेको अबे अमा जो वालिदैन जो आका नाफरमान आहे अबे जी नाफरमानी कंदो आहे अम्मा जी नाफरमानी कंदो आहे हुजूर फरमायो इन जे मथां बि जन्नत खे अल्लाह हराम फरमाए छॾियो आहे असां तव्हां पंहिंजे माशरे में ॾिसो पंहिंजे घरनि में बि निहारियो अबे अमा जो बेअदबियूं आम थियूं थियण शराब आम पिया हलण ज़नाऊं आम पियूं हलण अदागता आम पिया हलण मंशियात आम पई हले जेका शइ इंसान जे सिहत जे लाइ हानिकार आहे जंहिंसां इंसान जे जिस्म खे नुक़सान पहुचंदो आहे शरीयत में उहा शइ हराम हूंदी आहे उन जे इस्तेमाल जी इजाज़त कान्हे हीअ जान अल्लाह जी अमानत आहे छो त ख़रीदार हिन जो ख़ुदा आहे हाणे असांजो इन ते कंट्रोल इन ते हुकुम असांजो न हलंदो इन ते हुकुम अल्लाह जो हलंदो हीअ जान हाणे असांजी न आहे ख़ुदा जी आहे ख़ुदा जे अमानत में केरु ख़यानत कंदो क़यामत में अल्लाह उन खां पुछंदो जिस्म मुंहिंजो तो वटि अमानत हुई अहिड़ा कम छो कई जंहिंजे करे तुंहिंजा गुर्दा विया फुकियूं वयूं जेड़ा विया तूं हार्ट फेल थी वञे अहिड़ा कम तूं छो कया शराब तूं छो पीता इहे जॾा कम छो कई मुंहिंजे अमानत में तूं ख़ाइन थियो आहे ख़यानत कई अथई मां रब खे हक़ हिसाब ॾे दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइयो इन तमामु शयुनि जे मथां असांखे गौर करणो पवंदो इहे सभु शैतानी अमल आहिनि शराब खे त क़ुर फरमायो फ़इन्नहु रिजसुम मिन अमल शैतान इहो रुगो पलीत कोन्हे इहो शैतानी अमल आहे मां अॻ में अर्ज़ कयो आहे हिकिड़े पासे ते आमिना जे लाल जी पाठी आहे हुज़ूर जी जमात आहे ऐं ॿिए पासे ते शैतान जी जमात आहे असां शैतान वारे पासे ते कोन वेंदासूं असां मोहम्मद मीर जे पासे ते वेंदासूं त पोइ अमल सां उहो कयो जंहिंसां हुजूर ख़ुशि थिए अल्लाह राज़ी थिए या बदअमली सिरात मुस्तक़ीम जी निशानी न आहे जीअं बदअक़ीदगी सिरात मुस्तक़ीम जो नालो न आहे ईअं बदअमली बि सिरात मुस्तक़ीम जो नालो न आहे अक़ीदो बि भलो अमल बि भलो इहा आहे सिरात मुस्तक़ीम इहा इहो ई उहो रस्तो आहे जेको तव्हां असांखे असुल मक़सद ताईं पहुचाईंदो असुल मक़सद मां अॻ में ई ॿुधायो अल्लाह जी रज़ा ऐं ख़ुदा जो दीदार नंढे खां वठी औलाद जी तरबियत कयो या हदीस सभिनी ॿुधी आहे पाण खां ॿुधी हूंदी पर मां एतिरो हदीस ॿुधायां कंदुसि त कॾहिं तव्हां सां इहा तकलीफ़ कई जेको हुजूर असांखे फरमायो हुजूर फरमायो जॾहिं ॿार 7 सालनि जो थिए हुनखे नमाज़ जी तलक़ीन कयो 10 सालनि जो थिए त हल्की फुल्की उनजी सरज़नश कयो हल्की फुल्की उनखे मार जो नंढा न हुजो हल्की फुल्की मार जो हल्की फुल्की उनजी सरज़नश कयो जॾहिं 10 सालनि जो थिए छा असां इहो फर्ज़ अदा कयो जॾहिं औलाद असांजी 7 सालनि जी थी असां उनखे मस्जिद जो रस्तो नमाज़ जो रस्तो तलक़ीन कई चाहे पुट जी सूरत
में हुजे, चाहे न्याणी जी सूरत में हुजे, छा असां उन्हनि खे तलकीन कई त बाबा उथो नमाज़ पढ़ो। 10 सालनि जी उम्र में बि जेकॾहिं आदत उन्हनि में न पई त हुजूर जे इन हुकूमत सां अमल कयो, हल्की फल्की खुदि उन जी सरगर्दश सां कई ताकि नमाज़ जा आदी थियनि। जेकॾहिं न कई आहे त पोइ असांजो पंहिंजो हाल सिरात मुस्तक़ीम तां हटियल आहे। जॾहिं असांजो पंहिंजो हाल हटियल आहे त पोइ असांजी औलाद कहिड़े हालत में हूंदी। अॼु त हाल इहो हूंदो आहे, ॿार इहे मिसाल तव्हां सम्झा हूंदा। हमरा कई फोन किथे आहे, वेठो हूंदो घर में, नाशा में आया कराची में फलानी जाइ ते, माना माण्हू कूड़ ॻाल्हाईंदो आहे। जेकॾहिं औलाद साम्हूं वेठी आहे भरिसां, उहा ॿुधंदी त बाबू त घर में वेठो आहे, हुनखे थो चए त मां फलानी जाइ ते आहियां, कीअं थो कूड़ ॻाल्हाए। असां हुनखे सच जी तरबियत कान्हे, ईअं सम्झ असां हुनखे कूड़ जी ॻाल्हाइण जी हथी वठाए त हाणे मां जो ॻाल्हायो त तूं सुभाणे चुकुर बि ॻाल्हाईंदो। दरवाजो खड़को, घंटी लगी, ॿार ॾिसी पुट केरु आहे, फलाणो माण्हू आयो आहे। चईंसि त बाबू घर कोन्हे, ऐं बाबू घर वेठो आहे। वो जो ॿार वञी चवंदो त बाबू घर कोन्हे, माना कूड़ पाण त ॻाल्हाई, हुन छोकिरे खे बि ॻाल्हाए। हाणे तरबियत न ॿार खे कहिड़ी ईंदी। सभ खां पहिरियां बदन खे पंहिंजे ज़मीर जे तरफ़ तवज्जो करणो पवंदो त जे असांजी औलाद बेरा रवी करे थी, किथे असांजी तरबियत में फ़र्क़ त न आयो। हुजूर जी जेका तालीम आहे, नबवी जेका तालीम आहे, हुजूर जेका उम्मत खे तालीम ॾिनी, हुजूर जेको पैगाम ॾेई विया, ऐं पाण फरमायो मां ऊंट में तव्हांखे नथो छॾियो वञा, मां अहिड़े रोशन रस्ते ते तव्हांखे छॾियो आहे जो इन रस्ते जी राति बि ॾींहं वांगुरु अची गुज़री आहे। रोदे वारे हिकिड़े ख़लीफ़े जे पुट खे ॾिठो त के हिंदू असां बीठो कचहरी पे कई। पाण हुनखे फरमायो ख़लीफ़ा पंहिंजे पुट खे छॾ, मना कर, काफ़िरनि सां यारियूं न रखे, काफ़िरनि मुशरिकनि सां दोस्तियूं न रखे। छो? जेतिरी काफ़िरनि सां मुशरिकनि सां दोस्ती थींदी, ओतिरो ईमान जो नूर माण्हूअ खां मोकिलाए वेंदो। ऐं असांजे मुआशरे में छा थो हले, अलाह करे को बचल हुजे। शरीयत जेतिरी इजाज़त ॾिनी आहे ओसी ताईं रहो। शरीयत जेतिरी इजाज़त ॾिनी आहे, को हिंदू आहे, को गैर मुस्लिम आहे, कादियानी खां सिवा उन सां त ज़ाहिरी वण जो वापार बि नाहे करणो, उहो हराम आहे, मुर्तद आहे, उन सां कंहिं क़िस्म जो तालुक कोन्हे को। जेकॾहिं हिंदू गैर मुस्लिम जो दुकान आहे, का शइ तूं वठे थो वठी सघे थो, जे हू हथ सां पचाए थो त हुन खां एहतियात कजां। बाक़ी ॿियूं शयूं जेके आहिनि एसी ताईं इजाज़त आहे, वठी सघो था, ॾेई सघो था। या अहिड़ो को ॿियो मसइलो आहे, जीअं मिसाल रियासतूं ठहंदियूं आहिनि, उन्हनि जा पंहिंजा उसूल क़ाइदा आहिनि, उनजे करे जेकॾहिं का मीटिंग इजलास तव्हांखे वेहणो पइजी वियो जंहिंमें ज़रूरत आहे, लेकिन दोस्ती नाहे रखणी, दोस्ती कंहिं हाल में नाहे रखणी। छो? अल्लाह कुरान में फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तत्तखिज़ू अदुव्वी व अदुव्वकुम औलिया। ईमान वारो, मुंहिंजे दुश्मन ऐं पंहिंजे दुश्मननि खे दोस्त न बणायो। फइन्नल्लाह अदुव्वुल लिल काफ़िरीन, खुदा काफ़िरनि जो दुश्मन आहे। ये काफ़िर खुदा जा दुश्मन आहिनि। खुदा जे दुश्मन सां यारी नाहे रखणी, अल्लाह जे दुश्मन सां दोस्ती नाहे रखणी, अल्लाह जे दुश्मन सां संगत नाहे रखणी। मां अर्ज़ कयो, जेतिरी शरीयत इजाज़त ॾिनी आहे उन हद में रहो, हुजूर जे हुक्म खां अॻिते न वधो। कुरान फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुक़द्दिमू बैन यदयिल्लाहि व रसूलिही। ऐं ईमान वारा, अल्लाह ऐं उन जे रसूल खां हथ खे क्रॉस न कयो, अॻिते वधण जी कोशिश न कयो। माना अल्लाह रसूल जे हुक्म खां ॿाहिरि न निकिरो, अल्लाह रसूल जे हुक्म जी हद न क्रॉस कयो। अगर कंदा त
त ही जेके फितना दुनिया में हलन था ए माशरत बुरायूं हलन थियूं ए दुनिया जी जेका तबाही जे किनारे ते पहुतल आहे ही अॼु जेका दुनिया जे अंदर हैबतनाक जेको सिलसिलो शुरू थियल आहे मुजादा इहो सॼो सारो इन जे पुठियां किरदार जेको आहे उहो इन जो आहे त हुजूर जे तालीम खां असां हटियल आहियूं ऐं क़ुरान ॿुधो अल्लाह ताला फरमायो फलयहज़रिल लज़ीना युखालिफून अन अमरिही अन तुसीबहुम फितनतुन औ युसीबहुम अज़ाबुन अलीम अल्लाह ताला फरमायो त उन्हनि माण्हुनि खे टिजणु घुरिजे जेके मुंहिंजे हबीब जे अमर जी मुखालिफ़त कंदा रसूलुल्लाह जे हुकुम जी मुखालिफ़त कंदा उन्हनि खे ख़ौफ़ करणु घुरिजे अन तुसीबहुम फितनतुन बता दुनिया में का उन्हनि खे इम्तिहान आज़माइश को फितनो अचे पहुचे और युसीबहुम अज़ाबुन अलीम या आखिरत में को उन्हनि खे दर्दनाक अज़ाब पहुचे छो त हुजूर जे हुकुम जी इनहिराफ़ी रसूलुल्लाह जे हुकुम जी मुखालिफ़त या आसान ॻाल्हि कोन्हे जेकॾहिं केरु कंदो त ॿिनि शयुनि मां हिकिड़ी सज़ा ज़रूर उनखे मिलंदी या दुनिया जो फितनो को न को हुनजे साम्हूं ईंदो या वरी आखिरत जो दर्दनाक अज़ाब जेकॾहिं इन्हनि खां बचणो आहे त मदीने वारे जी ताबेदारी ऐं ग़ुलामी इख्तियार अॼु सभु रोऊं था हर माण्हू परेशान आहे उन सब परेशानी जो हल आहे उहो मदीने वारे जे तरीक़े ऐं रस्ते में तो सुभान अल्लाह हुजूर जी मोहब्बत में आहे हुजूर जी ग़ुलामी में आहे हुजूर जी ताबेदारी में आहे पर से ताबेदारी अहिड़ी पक्की हुजे अहिड़ी मज़बूत हुजे अहिड़ी ताबेदारी पक्की हुजे चाल वञे त वञण ॾे पर मदीने वारे जी दामन न छॾे असां दुनिया जी मोहब्बत काहे पई आहे न दुनिया जी मोहब्बत तंहिंजे करे आख़िरत जो फिक्र ई निकिरी वियो आखिरत जी सोच ही निकरी वही हालांकि कुरान जो फैसलो आहे त जेकॾहिं तव्हां दुनिया जे लाइ कमु कंदव न त पोइ बसि इहो हिते ई मिलंदो आहे आखिरत में तव्हांजे लाइ कुझु बि कोन्हे को असां नमाज़ूं पढ़ूं था इबादतूं करूं था जेकॾहिं तव्हांजी नियत अलाह जी रज़ा ऐं आखिरत जी आहे त तव्हांखे मुबारक आहे बाक़ी अक्सरियत ईअं कान थी नज़र अचे छो त अतर जी खुशबू ॿुधाइणी कान पवंदी आहे खुशबू पाण ॻाल्हाईंदी आहे त मूं में खुशबू आहे ज़ोर सां सुभान अल्लाह चओ जी मदीने वारा जे जाए ता गुज़रंदा हा त घटन खे रसूल अल्लाह मुअत्तर बणाईंदा जय सैर साजन वयो से सैर सब सरहाथिया सच ॻाल्हाइण ते कावड़ी जी पिया वलाए छा वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह जय सैर साजन वयो से सैर सब सराथिया मां भया मन मुश्क जा वो अदुरहारी दो वयो मोहब्बत जी दवा है ऐं मोहब्बत कयूं था त जेकॾहिं दुनिया में कंहिंजो को महबूब हुजे उहो हुन जे चवण खां पोइ ते कोन हटंदो माना संगत जे माण्हुनि त हालत इहा आहे अबे अमा जो चवण कोन वठंदा पर यारनि जो चवण वठंदा दोस्तनि जो चवण वठंदा इहो तजुर्बो आहे तजुर्बो आयो कई भेरा ये मंदिर साम्हूं आया माण्हू अबे अमा जो चवण वठंदा हाणे दोस्त चयो यार चयो हाणे यार हुनजी यारी थोरी फिटाइणी आहे अबा ये दुनिया जो जेकॾहिं मजाज़ी को दोस्त अथसि या मजाज़ी को अञा दोस्त खां वधीक महबूब अथसि उन जो चवण न मोटाए तो उन मुसलमान सदाइण वारे ते हैफ़ न आहे जो उन मजाज़ी जेको तोसां अॼु आहे सुभाणे गॾु हुजे बि अलाए कोन ऐं क़बर क़यामत में त बिल्कुलु कोन हूंदी पर जेको क़बर क़यामत में मदीने वारो असांजी शफ़ाअत फरमाए हुज़ूर असांजे लाइ इंतज़ार फरमाए उन जो हुकुम अचे त हुज़ूर जे हुकुम खे पुठियां छॾे ॾियो अबा संगत छॾबी छॾणी पवे त छॾबी दुनिया जा वास्ता छॾणा पवनि त छॾबा पर यादि रखो रसूलुल्लाह जो तरीक़ो कोन छॾिबो
मुस्तफा जी फरमान ते कंप्रोमाइज कान कबी हुजूर जे फरमान जे मथा हलबो हुजूर जी तालीम जे मथा हलबो जेको हुजूर जो असां के हुकुम आ उन जे मथा हलबो जे मथा जेके शरीयत में शयूं हराम हल उन्हनि खे हराम समझणो पवंदो ऐं उहे छॾणियूं पवंदियूं जेके हलाल हल उन्हनि मां बि एतिरियूं शयूं इस्तेमाल कबियूं जिसां पंहिंजी जान बची सघे तव्हां बुज़ुर्गनि जा वाक़ियात पढ़ो उन्हनि बुज़ुर्गनि जे वाक़ियात में तव्हांखे नज़र ईंदो त सुबुह जो खंजी खाधऊं पाणीअ जो ढुको पीतऊं सॼो ॾींहुं का शइ कान मिली राति जो जेका शइ मिली खाधऊं पीतऊं न त वरी ॿिए ॾींहुं तवक्कल ख़ुदा ईअं ज़िंदगियूं गुज़ारियूं छो इन जे करे उहे चवंदा जेके शयूं मुबाह हलाल हल मुबाह उन मां बि थोरी शइ एतिरी इस्तेमाल कजो जो जान बची पवे छो त असुल मक़सद आहे जान बचे ऐं एतिरो माण्हू हुजे जो ख़ुदा जो ज़िक्र अलाह जी इबादत करे बाक़ी दुनिया जे खाधे पीतन सां दिलि न आहे लॻाइणी दिलि लॻाइणी आहे त अलाह ऐं हुन जे रसूल सां मुसलमान कज़ाब जे हुज़ूर कासिद मोकिलियो हबीब सईद खे मुसलमान कज़ाब जॾहिं पहुतो त मुसलमान कज़ाब हुन खां पुछे थो अतशहद ये पूरो नबूवत जो मुद्दई हो ठॻो अतशहद अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह साहबी की तो जबे तो तू या शायद ही नहीं थो तो बेशक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूला साहबी फरमायो हाओ मैं शायद ही थो जा तो बेशक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूला वरी तो पूछे तशहदु अन्नी रसूलुल्लाह चाहियो तू शायद ही आदी थो त मां अल्लाह जो रसूला पंहिंजे लाइ तो चवे हबीब बिन ज़ैद उनखे चवण लॻो अना मुल्ला अस्मा मां कोड़ो आया मां तुंहिंजी ॻाल्हि खे ॿुधाई कोन थो वरी तो मुसलमान चवेसि त हुजूर जे बारे में शायद ई थो त अल्लाह जो रसूल आहे जे बिल्कुलु मोहम्मद करीम अल्लाह जो रसूल आहे मां शायद ई थो ॼां वरी मुसलमान कूड़ो थो चवेसि त मुंहिंजे लाइ छा थो चवी शायद ई थो चई न मां ॿुधाई कोन थो कोड़ो आया बार बार उन खां पुछंदो रहियो साहबी बार बार इहाई ॻाल्हि ॿुधाईंदो रहियो जॾहिं हुजूर जी ॻाल्हि अचे चवे पियो शायद ई ॼां पियो त हुजूर अल्लाह जो रसूल आहे जॾहिं मुसलमान पंहिंजी पियो ॻाल्हि करेसि चवेसि पियो मां कोड़ो आहियां तुंहिंजी ॻाल्हि ॿुधाई कोन थो दुनिया खे हुजूर जे साहब या पैगाम ॾिनो त यादि रखो मुसलमानो ही कर्म जेके अल्लाह ॾिना आहिनि इहो बेअदबनि खे ॿुधण जे लाइ न गुस्ताखनि खे ॿुधण जे लाइ न दर्द खे ॿुधण जे लाइ न अल्लाह कर्म ॾिना या त हुजूर जूं ॻाल्हियूं ॿुधो या मदीने वारे जी सिफ़त सनावनी ॿुधो इन खां सवाइ ॿियो कननि जो इस्तेमाल ई न कयो साहबी खे चवे पियो हुजूर जी दाम न छॾ कि मां कोन छॾींदुसि कि मां तोखे क़त्ल कराईंदुसि कि मौत जो डप वञी ॿियनि खे ॾे माराए छॾ मौत क़बूल कंदुसि पर रसूलुल्लाह जी ग़ुलामी कोन छॾींदुसि हदीस में ईंदो आहे जलाद खे घुराए उनखे क़त्ल थो कराए फक़तहु उज़वन उज़वन हिकु हिकु उज़ो करे सहाबीअ जो शाद क़त्ल थो कराए सहाबी शहीद थो थिए पेरनि खां वठी कटण शुरू कयो जेकॾहिं माण्हूअ खे सुई लॻंदी आहे त बि ईज़ा ईंदो आहे खंजर सां ज़रा ज़रा जिस्म थी रहियो आहे पर सहाबीअ जे मुहबत रसूल खे ख़राज अक़ीदत ख़राज सलाम जो ये ज़रो ज़रो थी करे जिस्म कटजी वियो पर मुस्तफा जी गुलामी कान छॾियाई मां तव्हां असांखे तरस इहो आहे हालतूं दुनिया जूं कहिड़ियूं बि थी वञनि अदा नफ्स जी पैरवी न कर पैरवी करणी आहे त आमिना जे लाल जी करणी आहे ईअं न आहे जो जीअं नफ्स चवे त थी कर जीअं नफ्स चवे तीअं ज़िंदगी गुज़ार इहो नफ्स तोखे हलाकत में विझंदो इहो नफ्स असांखे बर्बादी में विझंदो इहो नफ्स असांखे दुनिया आख़िरत में ज़लील कंदो इहो नफ्स असांखे दुनिया आख़िरत में ख़्वार कंदो हुजूर फरमायो इन आदा अदब कल्लज़ी बैन जंबई साईं
फरमाइंदा तुझो वॾे में वॾो दुश्मन हुआ जेको तुझे ॿिन्ही पासनि जे विच में आ। नफ्स तोखां बुरायूं कराए, नफ्स तोखां व्याज खाए, नफ्स तोखां शराब पियारे, नफ्स तोखां मनशियात इस्तेमाल कराए, नफ्स तोखां कंड कराए। इहो तुझो वॾो दुश्मन आ। इहो चवे थो त बाहि में सड़े हुजूर जी गुलामी इख्तियार कोन करे। सचो गुलाम तॾहिं सच्चा गुलाम तॾहिं थींदासो जो नफ्स शैतान खे छॾे मोहम्मद करीम जे रस्ते ते हलो। हुजूर साहब इकराम खे ये रस्तो कढी ॿुधाईंदा मिशका जी हदीस आहे। हुजूर ये लीको कढंदा पाण फरमाईंदा ही सिराते मुस्तकीम अथव। साहब खे फरमाईंदा ही सिराते मुस्तकीम आहे ऐं ॿिन्ही पासनि खां हुजूर फरमाईंदा हेॾां बि नफ्स शैतान वेठो आहे, हिन पासे खां बि नफ्स शैतान वेठो आहे। मंज़िल तुंहिंजी ख़ुदा जी रज़ा आहे, मंज़िल तुंहिंजी मदीनो आहे, मंज़िल सां तव्हांजी ख़ुदा जो दीदार आहे। रस्तो हुजूर फरमायो ही हले तो ॿिन्ही पासनि खां नफ्स शैतान वेठो आहे तव्हांखे खंभण जे लाइ, तव्हांखे इग़वा करण जे लाइ, तव्हांखे रस्ते तां हटाइण जे लाइ। तव्हां होशियारी पकड़जो, रस्तो न छॾिजो। हुजूर फरमायो ही रस्तो अथव लकीर कढी हुजूर ॿुधाए हितां निकिरंदो मूं ताईं पहुचंदो। नफ्स शैतान ॿिन्ही पासे खां वेठो आहे तव्हांखे गुमराह करण जी कोशिश कंदो, पर इन दुश्मन जे पुठियां न लॻजो, सिधा अची मां मोहम्मद सां मिलजो। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो विसाल खां अॻु में पाण फरमाइनि था, पाण फरमायो मुंहिंजा उम्मतियो हाणे तव्हां सां मुंहिंजो वाइदो आहे पाण मिलंदासीं हौज़े कौसर ते। ज़ोर सां सुभान अल्लाह, वॾी आवाज़ सां जितां हुजूर पारी प्यारींदा पंहिंजे उम्मत खे चओ सुभान अल्लाह। कौन देता है देने को चाहिए, कौन देता है देने को चाहिए, देने वाला है सच्चा नबी सभी जो सबसे औला जिसकी दो बूंद है कौसर सलसरी। साईं खां घुरो त हुजूर अता फरमाईंदा जे हालात तुंहिंजा बदलजन था, हालात तुंहिंजा तब्दील था थियन। आसान नुस्ख़ो आहे अध रात गुज़रे सुबुह खां पहिरियां रात जो जॾहिं आख़िरी हिसो रहे निंड न कर, उठ वुज़ू कर, बरकाता नफ़िल पढ़, अल्लाह के अर्ज़ कर मौला ही मुंहिंजा मामलात आहिनि मां हिननि में मुंझल आहियां, मौला मुंहिंजी रहनुमाई फरमा, या अल्लाह मुझे मदद फरमा। हुजूर खां इस्तिग़ासो कर, दिल सां रसूलुल्लाह के सद कर। असां जो नबी जिंदा नबी आ, मदीने वारा अज बि उम्मत जी उहे ई रहबरी फरमाईंदा जे विसाल खां पहिरियां फरमाईंदा हुआ। हज़रत शेख अब्दुल मुहद्दिस दिलवी फरमाए थो मां जॾहिं बि मुंझंदो आहियां कंहिं कम में मां फासंदो आहियां मदीने वारे ॾे तवजो कंदो आहियां। हुजूर अॼु बि पंहिंजे आशिक़नि जी पाण तरबियत फरमाईंदा आहिनि। ज़रूरत आहे तवज्जो करण जी, इस्तिग़ासे पेश करण जी, अल्लाह जो हुज़ूर अर्ज़ करण जी। गुनाहों में जेको ख़ुदा में उम्मीद रखे उनखे बि ख़ुदा न उम्मीद न कंदो आहे, जेको हुज़ूर में उम्मीद रखंदो आहे मुस्तफ़ा उनखे बि न नाउमीदी हुए चवंदा आहिनि मायूसी जेका आहे कुफर आहे, मायूस थियणो न आहे। हालात केतिरा बि बिगड़ियल छो न हुजनि पर उम्मत में हिकिड़ो दर्स मिलियल आहे हुज़ूर जे इत्तिबा तरीक़े जो, रसूलुल्लाह जे सुन्नत जो, अल्लाह खे मञण जो, मदीने वारे खे सॾण जो। इंशाअल्लाह अज़ीज़ मदद थींदी। तो सुभान अल्लाह। जिसकी दो बूंद है कौसर सलसबील, वो
सबसे औला नबी चो सबसे बाला हमारा नबी। हुजूर फरमायो माना थो इन्नी फर्दुल लकुम मां अॻिते हली तव्हां जो इंतज़ाम कयां थो। चओ सुभान अल्लाह। रस्तो तव्हांखे ॾियो थो वञा। चओ सुभान अल्लाह। रस्तो तव्हांखे ॿुधायो थो वञा, तव्हांखे रोशन रस्ते जे मथां छॾियो थो वञा। हाणे इन रस्ते खे न छॾिजो, नफ्स शैतान जे पुठियां न लॻिजो, इन रस्ते खे वठो अचिजो। वाइदो तव्हां सां मिलण जो हौज़े कौसर ते आहे। अॻिते हली करे मां तव्हांजो इंतज़ाम कयां थो। साईं फरमाइनि था हाणे हिन वक़्त में बि मां पंहिंजे उन हौज़े कौसर खे ॾिसी रहियो आहियां जंहिंजो तव्हांखे पाणी पियारियो वेंदो। अल्लाह जे ज़ात खां दुआ था कयो अल्लाह मदीने वारे जी ताबेदारी अता फरमाए, हुजूर जी इत्तिबा अता फरमाए, हुजूर जी गुलामी अता फरमाए। हबीब बिन ज़ैद मुजादा मुसलमान कज़ाब के थुक बि कान हणी पूरो नबूवत जो दावेदारो जान ॾेई छॾियईं, साईं जी दामन कान छॾी। टके जे मफ़ाद जे लाइ, टके जे फ़ाइदे जे लाइ, खरी खन जे लाइ, दुनिया जी आरियती ज़िंदगीअ जे लाइ इहे नफ्स शैतान जा फ़ाइदा वठो ऐं साईं खे नाराज़ कयो त यार इहा ॻाल्हि भली कान थींदी। छॾे ॾियो बुराइयुनि जो पासो, वठो मुस्तफ़ा जो तरीक़ो। हुज़ूर अॼु बि ख़ुशि ख़बर में इंशाअल्लाह जॾहिं ईंदा ख़ुशि हूंदा त आख़िरत में मुस्तफ़ा ख़ुशि हूंदा। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बाद थी वियो। सलाम।